कराची में डीजी रेंजर्स सिंध के सिंध पुलिस पारां अलविदाई लंच की दावत ॾिनी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खास खैली मूजिब सिंध सूबे में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ डीजी रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी के एज़ाज़ में सिंध पुलिस पारां अलविदाई लंच की दावत ॾिनी वई। IG सिंध गुलाम नबी मेमन डीजी रेंजर्स के CPO आमद ते संदस आजियां कई ऐं सूबे में ॾोहनि के ख़िलाफ़ खयल क़दमनि इस्तेहकाम ऐं अमन लाइ पुलिस सां हर सतह ते सहकार ऐं तावन समेत ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू कमनि ते संदस समूरी टीम की कारकर्दगी के साराहियो। उन मौके ते मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त डीजी रेंजर्स सिंध की हैसियत सां मूं हमेशा सिंध पुलिस ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि ऐं स्टेक होल्डर्स के सहकार सां अमन कायम करण जहिड़नि क़दमनि के मज़बूत करण की कोशिश कई। IG सिंध पुलिस तरफां अॻूणे डीजी रेंजर्स सिंध के यादगारी शील्ड पिण पेश कई वई। सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में मुनक़िद थियल तक़रीब में एडिशनल IG CTD, एडिशनल IG फिनांस एंड वेलफेयर, एडिशनल IG कराची ऐं ॿियनि इदारनि के सरबराहनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।